अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जहांगीर जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। तो हीउ ड्रामो अथव मजू सतार लाड़ वारनि जो ऐं इन में सिंध जा काफ़ी पुराणा अदाकार आहिनि। तो इन जी रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह हर शइ तयारु आहे ऐं इन जी रुॻो प्रोमो अचण वारी आहे ऐं इन जा टीज़र बि अची चुका आहिनि। इन जो रुॻो प्रोमो ईंदी उन खां पोइ एपिसोड हलाया वेंदा। तो इन जी रिकॉर्डिंग काफ़ी ॾींहंनि खां थियल आहे। तो पाण खे रुॻो प्रोमो जो इंतज़ारु आहे। प्रोमो जॾहिं ईंदो त एपिसोड जल्द खां जल्द हलायो वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि जूं खोड़ सारियूं कमेंटूं पियूं अचनि त जागीर ड्रामो जो को छो कोन आयो। तो केटिन टीवी ते ड्रामा हली रहिया आहिनि, इहे ख़तमु थींदा त पोइ जागीर ड्रामो खे जल्द खां जल्द अपलोड कयो वेंदो। तो माशाल्लाह हिन ड्रामे जी कहाणी बहितरु आहे। ही ॻोठ वारे नियाणियुनि जी कहाणी आहे ऐं वॾेरो हिननि ॻोठ वारे नियाणियुनि खे पढ़णु कॾहिं बि कोन छॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त तव्हां घर खां कॾहिं बि ॿाहिरि न निकिरजो। अगरि तव्हां ॿाहिरि निकितो ऐं ॿाहिरि पढ़िया आहियो त पोइ मुंहिंजी ग़ुलामी केरु कंदो। तो अहिड़े हिसाब सां कहाणी आहे। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। असांखे ॾींदा हाणे जा